ख़बर है वाखे अपडेट कंदालू तो क्वेटा के मंगचर वाले इलाके में अणजातल हथियारबंदन फायरिंग करे 3 पोरियतुनि के क़त्ल करे छॾियो है जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो है। वाखे अपडेट कंदालू अफ़सोसनाक ख़बर है तो क्वेटा के मंगचर वाले इलाके में अणजातल हथियारबंदन फायरिंग करे 3 पोरियतुनि के क़त्ल करे छॾियो है। अहम ख़बर है अवांखे ॿुधाईंदासीं कोयटा मंगचर वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदन फायरिंग करे 3 पोरियतुनि खे क़त्ल करे छॾियो आहे जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद बलोच, वधीक छा अपडेट है? जी आज़ाद बलोच, वधीक छा अपडेट है? बोरिंग में कम कंदे जो हथियारबंदन क़त्ल करे छॾियो आहे। हिकिड़ो ज़ख़्मी थी पियो आहे। इतला मिलण ते पुलिस एसपी पहुची करे ज़ख़्मी माजी हुननि जे लाशनि खे अस्पताल मुंतकिल करायो आहे। जॾहिं माता ॿुधंदो आहे त उन ज़ख़्मी जेको आहे फौती हुननि जो हिन वक़्तु ताईं सुञाणप न थी सघी आहे। उन हवाले सां उन्हनि जा लाश जेके हिन वक़्तु पियल आहिनि सिविल हॉस्पिटल में मुंगसर में पियल आहिनि ऐं जेको पुलिस इलाइक़े खे घेरे छॾियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।